नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में आवायां सारा सुमरो ऐं बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदो मुबशिर सोलंकी। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में हफ़्तेवार तब्दीली जी तजवीज़ मंज़ूर करे वरिती। पेट्रोल ज़ख़ीरो ऐं हथरादू बहिरान पैदा कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी हिदायत। वज़ीर आज़म जी सदारत हेठि पेट्रोलियम शयुनि जे हवाले सां इजलास ऑनलाइन ऐं वर्क फॉरम होम बाबति सिफ़ारिशूं सूमर ताईं पेश करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जी चुरपुर लाइ निगरानी कई वञे। पेट्रोल ज़ख़ीरो कंदड़ पेट्रोल पंपनि खे फौरी तौर ते बंदि कयो वञे। ईरान जे भरपूर जवाबी कार्रवाई इसराइल मथां मीज़ाइल सां हमलो। रूसी मीडिया मूजिबि ईरान ते तिल अबीब ते दर्जने ड्रोन्स ऐं मीज़ाइलनि सां हमलो कयो। हमले में जानी या माली नुक़सान बाबति अञा पतो नाहे पियो। ईरानी ड्रोन्स जो ख़लीज ओमान में अमरीकी ॿेड़े इब्राहिम लिंकन मथां बि हमलो। पाकिस्तान इनकलाब जो चवणु आहे त अञा हथियारनि जो मामूली इस्तेमालु कयो पियो वञे। जदीद हथियार साम्हूं आणींदासीं जेकी कॾहिं बि इस्तेमालु नाहिनि कया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त सभ खां पहिरीं ईरान खे ख़त्म करणु चाहियूं था। यकीनी बणाईंदासीं त आईंदा ईरानी क़यादत अमरीका या इसराइल खे धमकियूं न ॾिए। मुश्तबा खामनाई ईरान जे नई सरबराह तौरु क़बूल न आहे। मुश्तबा खामनाई पंहिंजे वालिद जी पॉलिसी जारी रखंदो। सुप्रीम लीडर जे चूंड में मूंखे किरदारु अदा करणो पवंदो। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रम्प वधीक चयो आहे त ईरान जी फिज़ाई ऐं सामूंडी क़ुवत ख़त्म करे छॾी आहे। हर कलाक में ईरान जे मीज़ाइल ऐं ड्रोन सलाहियत घटि करे रहिया आहियूं। पाकिस्तान इनकलाब जा उहिदेदार ऐं सॼी दुनिया में ईरानी सिफ़ारतकार हुकूमत खां थी वञनि। ईरान जंगबंदी या ॻाल्हियुनि लाइ कोशिशुनि बाबति अमरीकी सदर जी दावा जी तरदीद करे छॾी। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका इसराइल जे हमलनि खे मुंहुं ॾियण लाइ तयार आहियूं। अमरीका सां सीज़ फायर या ॻाल्हियुनि लाइ का बि कोशिश नाहे कई। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल विच में ओभर में छिकतार जे ख़ात्मे लाइ आलमी अॻवाननि खे किरदारु अदा करण जी अपील करे छॾी। अंतोनियो गुतेरेस चयो आहे त हिन वक़्तु एटमी हथियारनि जे इस्तेमाल जो ख़तरो वधी वियो आहे। आलमी तकरारनि सां फ़ौजी ख़र्च वधी रहिया आहिनि। जदीद टेक्नोलॉजी तकरारनि खे वधीक ख़तरनाक बणाए रही आहे। छिकतार जे ख़ात्मे लाइ आलमी अॻवाननि खे क़दम खणणु घुर्जनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिकु ई ॾींहुं आपघात जा 4 वाक़िया। फुलजी स्टेशन में चौपायल माल जे वापारी कर्ज़नि खां तंग अची ख़ुदकशी करे छॾी। कमालगोट वासी पीरल पंवर मुबैना तौरु फाहो खाई ज़िंदगी जो अंत आंदो। शादी लाज भरसां शुगर जी बीमारी में मुब्तला नौजवान दिल बर्दाश्ता थी आपघात करे छॾियो। ॻोठ अली मोहम्मद ख़ास खेली जी रहवासी सना ख़ास खेली जो फाहो खाधल लाश मिलियो। शेख बुरकियो भरसां नौजवान वर्जन कोली पारां वण में फाहो खाई आपघात। पिड़शा में पाण मथां पिस्टल जो फायर कंदड़ नौजवान रज़ा परहाड़ हैदराबाद अस्पताल में फौत। कंडियारो वेझो नौजवान पारां नशे वारियूं गोरियूं खाई आपघात जी कोशिश। शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में 8 महीननि दौरान 15 नौजवान आपघात करे चुका। हैदराबाद में शादी बहाने नौजवान सां फ्रॉड जे इल्ज़ाम में गिरफ़्तार 3 औरतूं जेल हवाले। जीआर पुलिस राणी ओड नसरीन ऐं निदा ओड खे अदालत में पेश कयो। अदालत धुरिन जा दलील ॿुधण बैदि 3 औरतुनि खे जुडिशियल रिमांड ते वुमेन जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। कराची वासी उस्मान राजपूत मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त 3 औरतुनि शादी करण बहाने साणस 2.5 लख जो फ्रॉड कयो। ईरान मथां हमलनि ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। जैकबाद कनकोट नौशरो फिरोज़ ऐं शेदात कोट में एहतिजाजी मुज़ाहिरा। सकरन कुनरी चंबर राजू खानानी ॾही शहर ऐं ॾाहिली में मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जो एहतिजाज। अॻवाननि चयो आहे त ईरान मथां हमला अमरीका ऐं इसराइल जी खुलियल दहशतगर्दी आहे। आलमी बिरादरी